नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी दुनिया समेत पाकिस्तान में अक़लियत बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾियारो होली वॾे जोश जज़्बे सां मल्हाए रही है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश KBC पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक्त मौजूद हैं खिपरे शहर के अंदर जिथे होली जो त्यौहार वॾे अक़ीदे एहतराम सां जोश जज़्बे सां मल्हायो वञे थो। साईं सेजगिर मड़ी है जिथे हींअर जेके भी शहरी आहिनि उहे रंग सां रंगजी विया आहिनि। ये होली जो त्यौहार है जेको असीं ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें हिक ॿिए खे रंग हणी असीं सेलिब्रेट कंदा आहियूं। हिन हवाले खां हिन सां पुछंदासीं तव्हां होली खे कीअं सेलिब्रेट कंदा आहियो, रंग हणी इहो कहिड़ो तव्हां पैगाम ॾियणु चाहियो था? पैगाम अभी पाण ॾिसी रहिया आहियो त हिते होली जो प्रोग्राम ॾाढी ख़ुशी सां ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हिते अक़लियत बिरादरी खत्री वाणियो सोटारो माली हर ज़ात जो मज़हब जो माण्हू हुते असां वटि वेठो आहे। असीं वॾी धाम धूम सां इहो प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं ऐं असीं थोराइता आहियूं असांजे हिते वसीम जा ते हुननि असांजो वॾो ताउन कयो अथई। हिते जी पुलिस असां खां वॾो ताउन कयो अथई, असांजे मुस्लिम भाइरनि सां वॾो ताउन कयो अथई। असीं हुननि जा थोराइता आहियूं ऐं असीं असांजे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब खे चऊं था त अव्हांजी वॾी महिरबानी जो पंहिंजे अक़लियत बिरादरी सां एतिरो ताउन कयो ऐं असीं हमेशह अव्हां सां साथ रहंदासीं ऐं असीं मुस्लमान भाइरनि सां साथ रहंदासीं। मज़ो अची रहियो आहे, तमामु मज़ो अची रहियो, एंजॉय करे रहिया आहियूं, दोस्तनि सां गॾु घुमूं पिया। ॾाढो सुठो प्रोग्राम लॻो पियो आहे ऐं ॿार ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं पंहिंजो ख़ुशी जो इज़हार खुली कनि पिया ऐं हर को ख़ुशि आहे। थोरी देरि में वरी मटकी टोड़ण जो प्रोग्राम थींदो त उन में वरी वधीक मज़ो ईंदो। सुठे नमूने राति बि असां होली मल्हाईसीं। हींअर बि ॿार तमामु ख़ुशी सां होली मल्हाई। असां वटि रेंजर्स वारा बि पहुता हुआ। असांखे तमामु यकीन था असांजी पाक फ़ौज असां सां गॾु, असीं हुनजा हमेशह लाइ साथ है, असीं हुनजे लाइ बि दुआ घुरायूं। महिरबानी। असां चऊं था त भई एकता आहे, ॿिए में गॾियल आहियूं, प्यार मोहबत आहे, पाकिस्तान में रहूं था, पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु आहियूं। इहो ख़ुशी जो पैगाम हुअणु खपे, पाक फ़ौज पाण सां गॾु आहे, पाण हुन सां गॾु आहियूं ऐं इन ख़ुशी जे ॾींहं ते सभिनी गॾी मिली कमु करणु खपे। इन लाइ इहे ख़ुशी थी होली मल्हाईंदा आहियूं। सभु ख़ुशियुनि में मशगूल आहिनि, एंजॉय पिया कनि ऐं भॻवान करे इहे ॾींहं ईंदा रहनि सभु लाइ ऐं सॼे मुल्क लाइ असीं तोराईंदा आहियूं जेके असांखे हिन सेलिब्रेट में शामिल आहिनि। छोकिरा ॿिया नंढा वॾा पोड़ा पका सभु ख़ुशी महसूसु करे रहिया आहिनि। तमामु सुठो लॻे थो। असांजे सदर तरफ़ां तमामु असां सेक्रेटरी तरफ़ां मंदरु ॾाढो सिंगारियो वियो आहे ऐं तमामु सुठे नमूने वाह वाह अहिड़ा ॾींहं सदाईं आता रहे। असीं सभिनी खे जेके बि दर्शक ॾिसी रहिया आहिनि असांखे उन सभिनी खे खोड़ सारियूं होली जूं लख लख वाधायूं ॾियूं था ऐं उन खां पोइ होली ख़ुशियुनि जो त्योहार आहे जेको न सिर्फ़ु आऊं पर हर हिकु इंजॉय करे बि। जीअं त तव्हां अॻे रिकॉर्डिंग करे ऐं ॾिसो बि पिया, सभिनी खे चवंदा थी त पहिरीं मुल्क जे हवाले सां तव्हां चयो आहे त हीअ मुल्क हीअ धरती असांजी माउ आहे ऐं न सिर्फ़ु आऊं पर हर हिकु हिन धरती जो वारिस जेको आहे उहो हिन मुल्क जी सहमति जे लाइ, मुल्क जे बका जे लाइ दुआ गो आहे। असीं बि असांजे मालिक खां दुआ गो आहियूं त असांजे मुल्क जी, असांजी फ़ौज जी हमेशह जीत ते, हमेशह मतिलबु त उन्हनि जो पाक हमेशह नालो क़ाइमु रहे ऐं हमेशह उहो जीत माणींदा रहनि। ऐं होली जे मौक़े ते सभिनी खे खोड़ सारियूं मुबारकूं राजू जे तरफ़ां। बिल्कुलु ॾाढो मज़ो अची रहियो आहे। ॾाढा ॿाहिरि जेको असां सां गॾु आहिनि हिन मौक़े ते ॾाढो असांखे मज़ो अची रहियो आहे ऐं होलीअ जा जेके अहिड़ा त्योहार ईंदा आहिनि ऐं सभिनि खे असां जेको आहे सो अमन जे रंग में रंगणु चाहियूं था। बिल्कुलु असीं मुस्लमान फुल सपोर्ट करूं था पंहिंजी हिंदू बिरादरी खे जेको हिंद सिंध पाकिस्तान खां वठी पूरी दुनिया में रहे पई। असीं हिंदू भाइरनि सां गॾु आहियूं। जोश जज़्बे सां मल्हाए थो वञे, जिते हिक ॿिए खे रंग हणी इहो अमन जो प्रचार कंदा। हिननि जो इहो चवण त होली जो त्योहार ख़ुशियुनि जो त्योहार जेको असीं वॾे जोश सां मल्हाईंदा आहियूं। श्री हिंगलाज माता जे मंदर में हींअर मटकी फोड़ण जो बि प्रोग्राम रखियो वियो आहे। थोरी देरि में हिते मटकी फोड़ी ईंदी। उन खां पोइ हिननि हिते जेके बि आयल जेके बि नज़र पांदीड़ा हिननि जे लाइ मानी जो बि इंतज़ाम कयो आहे। हिननि जो चयो आहे त असीं इबादत वग़ैरह करे ऐं जे पाकिस्तान आर्मी ऐं असांजे जेके पाकिस्तान जी ख़ुशहाली सलामती जे लाइ दुआ कंदा आहियूं। हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब